घोटकी समाजी तंजीम हवा फाउंडेशन के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर गुलाम नबी सुमरो, प्रोग्राम मैनेजर शफीक अहमद, मॉनिटरिंग ऑफिसर मोहम्मद आजम रहीम हवा फाउंडेशन ऐं CPDI सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त आलमी इंसदाद करप्शन ॾियारो हर साल 9 डिसंबर ते मल्हायो वेंदो आहे त जीअं 2003 में गॾियल क़ौमुनि जे इंसदाद करप्शन कन्वेंशन जी मंज़ूरी जी सालगिरह यादि रखी वञे। हिन साल जो मौज़ू आहे नौजवाननि सां गॾु करप्शन ख़िलाफ़ इतिहाद, ईमानदारी जी मुस्तक़बिल जी तश्कील, जेको करप्शन जे ख़ात्मे ऐं ईमानदारी खे वधाइण ऐं नौजवाननि जे अहम किरदार खे उजागर करण करे थो। गुलाम नबी सुमरो चयो आहे त पाकिस्तान में करप्शन ख़िलाफ़ दर्जाबंदी में बहितरी आई आहे। पाकिस्तान जी दर्जाबंदी 2022 में 140 नंबर मां बहितर थी 2023 में 133 नंबर ते पहुती ऐं CPI स्कोर 27 मां वधी 29 थी वियो आहे। हुन वधीक चयो त नाले सां हिकिड़ो दौर आहे जंहिंसां असां 2016 खां वठी कमु कयूं था पिया हिते घोटकी में। उनजा मुख़्तलिफ़ क़िस्म जा कम आहिनि जंहिंमें असां सां हर अक्सर तौर ते घणनि कमनि सां सलाह ॾे रहंदा आहियूं। जेको असां अॼु कयूं पिया प्रेस रिलीज़ आहे या प्रेस कॉन्फ्रेंस चऊं या मीडिया ब्रीफिंग चऊं, उहा असांजो करे रहिया आहियूं, जंहिंजो असांजो उनवान आहे त जेके असांजा नौजवान आहिनि उन्हनि खे सुभाणे जे लाइ माना मुस्तक़बिल जे लाइ तयारु कजे त जीअं उहो करप्शन जे ख़िलाफ़ उथी करे खड़ा थियनि, करप्शन जे ख़िलाफ़ जिहाद कनि। उनजी तयारी जे सिलसिले में असां हिते अॼु गॾु थिया आहियूं। हीअ मीडिया ब्रीफिंग सिर्फ़ु घोटकी में नथी थिए पर इहा पूरे पाकिस्तान में थी रही हूंदी आहे। इन जे पुठियां हिकिड़ो सबबु आहे त यूनाइटेड नेशन हिकिड़ो इंटरनेशनल एंटी करप्शन डे मल्हाए थी पई 2003 खां वठी। ऐं 2003 खां वठी पाकिस्तान में बि उन आस्ते आस्ते मल्हाइजण जो शुरू थियो आहे। ऐं घोटकी में जेको पाकिस्तान मल्हाइजे थो पियो उहो गुज़िरियल 2-3 सालनि खां मल्हाइजे थो पियो। पर असां जॾहिं हवा फाउंडेशन जी ॻाल्हि कंदासीं त हवा फाउंडेशन घोटकी में पहिरियों दफ़ो इंटरनेशनल एंटी करप्शन डे IACD जे नाले सां मल्हाए थी पई। इहो जेको पूरी दुनिया में मल्हायो वेंदो आहे 9 डिसंबर ते मल्हायो वेंदो आहे, पर असां हिकु ॿ ॾींहं इन करे अॻ में मल्हायूं पिया त जीअं 9 डिसंबर ते असां वटि मीडिया कवरेज हुजे। जेकी अॼु असां ब्रीफिंग ॾियूं था पिया इहा ज़ाहिर कुझु 8 तारीख़ ते ईंदी, कुझु 9 ते ईंदी। जॾहिं 9 तारीख़ ते ऑफिसिस खुली रही हूंदियूं गवर्नमेंट जूं त उन वक़्तु असांजूं अख़बारूं उन्हनि वटि अची रही हूंदियूं ऐं सुबुह जे टाइम ते हू पढ़ी रहिया हूंदा। इन जे पुठियां हिकिड़ो इहो सबबु आहे त असांजे मीडिया कवरेज 9 तारीख़ ते प्रॉपरली थी रही हुई, उन्हनि जी टेबल ते अख़बारुनि जी शकिल में हुजे, न्यूज़ जी शकिल में हुजे। नंबर ॿी शइ आहे त 9 तारीख़ ते पूरे पाकिस्तान में CPDI बि मल्हाए रही हूंदी, मुख़्तलिफ़ ज़िला उन्हनि जा हिसो आहिनि, त उन ॾींहं बि एक्टिविटी थी रही हूंदी। अॼु बि थी रही आहे, कॾहिं 10 ते बि थी रही हूंदी, कॾहिं 9 ते बि थी रही हूंदी, 10 ते बि, 11 ते बि, 12 ते बि। त असां इन तरह जूं करे रहिया हूंदासीं। जॾहिं असां ॾिसूं था पिया मीडिया ब्रीफिंग खे ॾिसूं था पिया ऐं जॾहिं करप्शन जी ॻाल्हि कयूं था पिया त पाकिस्तान में असां भेट कंदासीं ॿियनि मुल्कनि सां त 2019 खां वठी 2023 ताईं असां वटि ईयर वाइज़ रैंकिंग बि आहे ऐं हिकिड़ो CPI स्कोर बि आहे। CPI हिकिड़ो स्टैंडर्ड आहे आलमी लेवल ते, उनजो स्कोर बि आहे। जीअं पाकिस्तान 2019 में CPI स्कोर में 32 ते हुयो, जेको 0 काउंट थींदो उहो मतिलबु उन में जेकी करप्शन हूंदी उहा 0 हूंदी। जेतिरो नंबर मथे वेंदो करप्शन ओतिरी वधीक हूंदी। त पाकिस्तान 2019 में 32 स्कोर ते हुयो, 32 नंबर ते हो CPI जे स्कोर मूजिबि, ऐं 2020 में 31 ते हुयो CPI जे स्कोर मूजिबि, 21 में हुयो 28 नंबर ते, ऐं 2022 में 27 नंबर ते हुयो, ऐं 2023 में 29 नंबर ते हुयो। त जेकॾहिं असां 5 सालनि जी खे कंपेयर कंदासीं, जेकॾहिं समरी ठाहींदासीं त पाकिस्तान 32 ऐं 29 जे विच ते नंबर ते बीठो रहियो आहे। न हाईएस्ट लेवल ते वियो आहे, न का इम्प्रूवमेंट ते आयो आहे। 19 खां 23 ताईं 5 सालनि में तक़रीबन हिक ई लेवल ते बीठो रहियो आहे। इन सां गॾोगॾु जेकॾहिं असां ॿियनि मुल्कनि खे ॾिसंदासीं अच्छा इनखे पाण अञा ई स्कोर खां हटी करे जेकॾहिं ॾिसूं था त पाकिस्तान में जेकी कानून साज़ी आहे पाकिस्तान में त उहा कॾहिं थी आहे ऐं कहिड़े क़िस्म जी थी आहे। जेकॾहिं असां पाकिस्तान ठहण जे वक़्त में हिकिड़ी ॻाल्हि कयूं त हिकिड़ो कानून ठहियो एंटी करप्शन खिलाफ़ 1947 में, उन खां पोइ जल्दी में हिकिड़ो ॿियो कानून आयो नेशनल अकाउंटेबिलिटी ऑर्डिनेंस जे नाले सां आयो, ऐं उन खां पोइ वरी तव्हां हिकिड़ो मशहूरु आहे त नेब जे नाले सां नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो, इहो बि जेको आहे करप्शन ते कमु करे थो पियो। ऐं वक़्तनि वक़्तनि तव्हां ॾिसंदा हूंदव त उन कानून में तब्दीली ईंदी रहंदी आहे। कॾहिं 5 करोड़
खां घटि वारो अमाउंट जेको आहे उहो करप्शन में न आहे त कॾहिं 50 लख वारो बि करप्शन में अचे थो पियो, त अहिड़े क़िस्म जो हुन में अमेंडमेंट थींदी रहंदी आहे। इन हवाले सां असां हीअ त जनरल ॻाल्हि हुई। जेकॾहिं असां सूबनि जा ॾिसंदासीं त सूबनि बि हर हिकु पंहिंजे सूबे जे एंटी करप्शन जा कानून ठहियल आहिनि। जीअं पंजाब में आहे एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट ऑर्डिनेंस 1961, अहिड़े नमूने पंहिंजो इन्हनि जे नाले सिंध इंक्वायरीज़ एंड एंटी करप्शन एक्ट 1991, मतिलबु कॾहिं कॾहिं में तरमीमूं थींदियूं रहंदियूं आहिनि। त असां चाहियूं था त असांजो जेको नौजवान आहे, असांजो जेको यूथ आहे, उहो सुभाणे लाइ तयारु थिए त जीअं ईंदड़ वक़्त में जेकी करप्शन आहे उनखे रोके सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।